माण्हुनि खे गुमराह न कयो। सैयद जी आड़ वठी दलाली बंदि कयो। असां सैयद जा सच्चा सिपाही ऐं अमीन आहियूं ऐं उन जे फिक्र जी रोशनी में पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं ऐं असां उन्हनि मौक़े परस्तनि खे बि ॿुधायूं था, भली पीपल्स पार्टी हुजे, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट हुजे, जॾहिं बि इक़्तिदार जी हिसे पतीअ ते हिननि जो छेड़ो थियो आहे त हिननि बेगुनाह सिंध जे मुस्तक़िल रहण वारनि सिंधियुनि ऐं बलोचनि जो खून वहायो आहे, जेको अॼु बि कराची में वहे पियो। उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे इहा अपील कंदुसि त जीअं मुंहिंजे रहबर साईं जे कोशिशनि सां, कावशनि सां महाजर पंजाबी जेको मुस्तक़िल मुफ़ाद सिंध जी दौलत लुटे मज़हब जे, पाकिस्तान जे, इस्लाम जे नाले में सिंध जो जेको इस्तेसाल कंदो हो, मुंहिंजे रहबर साईं जी दाहप, मुंहिंजे रहबर साईं जी सियासत ऐं उन्हनि जी तैलीम ऐं हिदायतनि जो इहो रंग लाथो जो उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी मुस्लिम लीग, जमायत इस्लामी जहिड़नि रुजत परस्त जमायतुनि जे जार मां ॿाहिरि निकिरी आयो। पर हाणे आउं उन्हनि खे इहा अपील कंदुमि त मौक़े परस्तनि ते बि नज़र रखनि ऐं उर्दू आबादीअ खे हाणे सिंधू देश जी आज़ादी में सिंधियुनि सां कुलो कुले में मिलाए बीहणो पवंदो। टाल मटोल तेरी मेरी अगर मगर खे हाणे छॾणो पवंदव। सिंध जी मोहब्बत खे मरकज़ बनाए पंहिंजूं वफ़ादारियूं चिकियूं करणियूं पवंदियूं तव्हांखे। सिंध लाश खयां आहिनि, सिंध सठो आहे, असां ज़हर जा ढुक भरियूं वेठा आहियूं। इन जो मतिलबु न आहे त हे सिंधियुनि खे उलू बणाइनि, सिंधी जो कोस बि कनि था, मारनि बि था, शहादतूं बि ॾियनि था, पोइ बि टाल मटोल करे असां चऊं था बाबा उर्दू आबादी जे लाइ साईं जीएम सैद जी चिटी पॉलिसी आहे, पर उर्दू आबादी जी पाण खे नुमाइंदा सरबाईंदड़ जमायत जा रवैया सिंध जा दुरुस्त न आहिनि। असां कॾहिं बि न चाहींदासीं त मुंहिंजे रहबर साईं जीएम सैयद जेका पॉलिसी जेको असांखे अमल सेखारियो असां उन्ही जे ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदासीं, पर सिंधियुनि ऐं बलोचनि जे खून ते असां ख़ामोशी बि अख़्तियार नथा करे सघूं। उन्ही करे पंहिंजा रवैया दुरुस्त कयो ऐं उन्हनि जे शहारतनि खे बि चऊं था त तव्हीं सिंध जे पुठीअ में पोयों छुरी न हणो, रत दांगीअ ते बि वरंदी आहे। सिंध जा थियो, सिंध वतन जी आज़ादी जे लाइ उथो, सिंध जे राह में सिंध जा थियो, सिंध जा हिलाली पुट थियो। मुंहिंजा साथियो, मुंहिंजा दोस्तो, अॼु वक़्तु अची वियो आहे, अॼु वक़्तु अची वियो आहे त सिंध जेका आहे पंहिंजे धरती जे लाइ सिंध जा माण्हू हाणे मैदान में अचनि ऐं हाणे असांखे इहो यकीन थी वियो आहे त सिंध जे माण्हुनि साईं जीएम सैयद खे सुञातो आहे
सैयद जे फिक्र खे सुञातो आहे, पर अञा घणो कमु असांखे करणो आहे। अञा पाण खे मज़बूत ताक़त जो मुज़ाहिरो ऐं इज़हार करणो आहे। उन्ही जे लाइ आउं GSM क़ौमी महाज जे कारकुननि खे इहा ॻाल्हि वरी बि ज़हन नशीन कराइण घुरां थो त असांजी मोहबत जो, असांजी नफ़रत जो मर्कज़ सिर्फ़ सिंध आहे। सिंध जे लाइ जेका बि घर अॻिते वधंदी, जदोजहद कंदी, असां उन्ही अमल खे बहितर समझंदासीं। इहा GSM क़ौमी महाज जी पुराणी पॉलिसी आहे। 7 नवंबर सिंधी क़ौम जो रेफरेंडम हुयो ऐं सरकारी मिशनरी, सियासी मुखालफ़न एतिरी प्रोपेगेंडा कई त बाबा बम ब्लास्ट थींदा, माण्हू मरंदा, एहतजाज थींदा, वॾो ज़ुल्म थींदो, न वञो। पर तंहिंजे बावजूद बि द न्यूज़ वारनि लिखियो त 2 लख माण्हू आहे। किन चयो 4 लख हुया, किन चयो 7 लख हुया, किन चयो 11 लख हुया। पर सैयद जे हिननि हिलाली फर्ज़नि जो ऐं सिंध जे आशिकनि जो एॾो त तइदाद हुयो जो दुश्मन अॼु ॾींहं ताईं बि सॼियूं सरकारी मशीनरूं मुतहरिक करे बि एतिरो तइदाद नथो गॾु करे सघे। इहा साईं GM जे फिक्र जी फतह आहे। वरी तव्हां 7 दिसंबर ते ॾिठो, सिंध जी सकाफ़त असांजो नुक़्तो आहे। असांजे पार्टी मंशूर में इहो चिठो लिखियल आहे त GSM क़ौमी महाज सिंध जी सियासी, सकाफ़ती, इक़्तिसादी ऐं जाग्राफी आज़ादी जे लाइ जदोजहद करे थी। असांजे चइनि अहम नुक़्तनि मां हिकिड़ो नुक़्तो हुयो जंहिंमें सॼी सिंध जे अंदरि सिंधी माण्हुनि जंहिं वॾी मोट ऐं जज़्बे जो इज़हार कयो, आउं इएं चवण में हक़ बजानिब आहियां त इहा बि मुंहिंजे रहबर आज़म साईं GM सैयद जी फतह आहे। छो त असांखे सिंधी छॾाइण जो लक़ब ॾिनो आहे त उहो सैयद ॾिनो आहे। छो त सैयद खां अॻु सिंध अमली तौर ते सिंधी माण्हुनि खां विसरी चुकी हुई, पर सैयद साईं उहा विसरियल सिंध अव्हांखे यादि ॾियारी। ऐं हाणे अली काज़ी ॻाल्हि जेको चङी कंदो उन खे चङो चइबो। चेटीअनि वारनि हाणे दरिया जो ॾींहुं पिया मल्हाइनि। असां त चऊं पिया त बाबा सिंध जो दरिया सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे। 1945 जे एग्रीमेंट तहत सिंध दरिया जा मालिक असां सिंधी आहियूं। इख़लाक़ी तरह, कानूनी तरह, शरई तरह दरिया जा मालिक असां सिंधी आहियूं।